प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, जस्टिस यहया आफरीदी पाकिस्तान जो नओं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मुक़ररु थियो आहे। गुज़िरियल राति पार्लियामानी कमेटी जस्टिस टिनि मोस्ट सीनियर जजनि मां जस्टिस यहया आफरीदी ते इतफ़ाक़ कयो ऐं अॼु सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जस्टिस यहया आफरीदी जी बतौर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उनखे उनजी अपॉइंटमेंट करे छॾी आहे। जस्टिस यहया आफरीदी 26 अक्टूबर ते बाज़ाब्ता तौर ते हलफ़ खणंदो ऐं पोइ वो चीफ जस्टिस जूं ज़िम्मेवारी संभालींदो। हाणे जस्टिस यहया आफरीदी जॾहिं चीफ जस्टिस थिए थो त उन लाइ हिन वक़्तु सभ खां वॾा चैलेंजिस कहिड़ा आहिनि ऐं हुनजी तयारी कहिड़ी हूंदी। अॼु प्रोग्राम जे हिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं। इन ते बि ॻाल्हाईंदासीं त जस्टिस फ़ाइज़ ईसा जो दौरु अदलिया जे हवाले सां कहिड़ो रहियो, हुन जे दौर में कहिड़ा वॾा केसिस जेके आहिनि उहे मीडिया जी ज़ीनत बणिया ऐं कहिड़ियूं वॾियूं बैचिस जेके आहिनि उहे हुन जोड़ियूं। बैच ऐं बार जे विच में फ़र्क़ु कहिड़ो रहियो, ख़ुदि जेका जजनि जा मामला आहिनि उहे कंहिं हद ताईं सॉल्व थिया ऐं किथे किथे उहे तकरारी बणिया। इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे जस्टिस रिटायर्ड ख़्वाजा नवीद साहब। कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, मुल्क जा मुमताज़ कानूनदान आहिनि, जस्टिस रिटायर्ड आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ तजनिकार कॉलमिस्ट ऐं कानूनदान जनाब शुआब ओस्तो साहब। ख्वाजा साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। सर, सबसे पहले तो 26 अक्टूबर को जस्टिस यहया आफरीदी साहब बतौर चीफ जस्टिस अपनी रिस्पॉन्सिबिलिटीज़ और ओथ भी लेंगे और फिर वो अपनी रिस्पॉन्सिबिलिटीज़ भी संभालेंगे। 3 साल के लिए ये चीफ जस्टिस बनेंगे। आपकी नज़र में क्या सबसे बड़े चैलेंजेस क्या होंगे जस्टिस यहया आफरीदी के सामने? यहया आफरीदी अच्छे पढ़े लिखे आदमी है, नॉन कंट्रोवर्शियल शख्सियत है, नीट एंड क्लीन आदमी है और उनकी अपनी साख बहुत अच्छी है। अब ये है कि उनके ऊपर जो पहला चैलेंज है वो ये है कि उनको सुप्रीम कोर्ट की जो खोई हुई साख है उसको बहाल करना है। क्योंकि आपने देखा पिछले 4 टेन्योर में साकिब निसार साहब के जमाने में, बंदयाल साहब के जमाने में, फिर फाइज ईसा साहब के जमाने में तो बेड़ा ही गर्क हो गया जी। नतीजा ये हुआ कि बंदयाल साहब के भी फैसलों के ऊपर अमल दरामद नहीं किया गवर्नमेंट ने और वो बेचारे आखिर तक ये कहते रहे कि दिस इज सुप्रीम कोर्ट जजमेंट एंड इट हैज अटेन्ड फाइनलिटी और वो कभी इम्प्लीमेंट नहीं हुई जी। उसके बाद साकिब निसार साहब की भी कंट्रोवर्शियल थी, वो करते थे, क्या नाम है, शहद बन जाती थी शराब और 100 मोटो में चल रहे थे। अच्छा, अब ये फायद ईसा साहब ने जब आए तो इनके जजों के आपस में इख्तलाफात जो थे, और पहली दफा ऐसा पहली दफा नहीं हुआ, दूसरी मरतबा हुआ। पहले हम जवान थे उस वक्त, जस्टिस सजाद अली शाह साहब, वो भी बड़े अच्छे और नेक आदमी थे, अल्लाह वाले बंदे थे, लेकिन उनको भी नीचे से उठा के 6 नंबर से चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान बनाया गया था। लिहाजा वहाँ कंट्रोवर्सी शुरू हो गई जजों में। जस्टिस अजमल मियाँ साहब की बारी थी और फिर वो नासिर असलम जाहिद साहब गए थे कोयटा में, फिर पता नहीं क्या ये तारर साहब होते थे, वो कहते हैं उस जमाने में वो भी ब्रीफ केस लेके गए थे कोयटा और जजों की आपस में लड़ाइयाँ शुरू हो गई। उस जी ख्वाजा साहब, ख्वाजा साहब आपकी आवाज़ कट रही है। हम कोशिश करेंगे कि दोबारा हमारी जो कम्युनिकेशन टीम है वो आपसे राब्ते में आए कि आपकी आवाज़ कट रही है और हम आपसे ये ज़रूर जानने की कोशिश करेंगे कि जैसे यहया आफरीदी जिस टाइम ये रिस्पॉन्सिबिलिटीज़, ये अपनी ज़िम्मेदारी संभाल रहे हैं, उस वक्त हम देख रहे हैं कि अदलिया के अंदर भी जो माहौल है वो किस हद तक बेहतर नहीं है और बाहर हमने देखा कि इससे पहले वकला ने एक तहरीक का ऐलान भी किया था जिस तरह से 26वीं आइनी तरमीम मंजूर की गई और फिर अब वो कानून का हिस्सा है तो उस पर सवालात भी उठे थे। लेकिन उसके बाद वकला ने ये फैसला किया था कि असां उन 6वीं आइनी तरमीम जै तरीके से पास की वही है उनके खिलाफ का। अच्छा, जस्टिस ख्वाजा साहब से हमारा रब्ता बहाल हुआ है। जस्टिस साहब मुझे सुन रहे हैं? ख्वाजा साहब आप मुझे सुन रहे हैं? मेरी आवाज़ आ रही है अब तक? आ रही है, जबरदस्त आ रही है सर। ये असल में जी चल रही है ना, तो जी। अच्छा ख्वाजा साहब जरा ये बताइए कि आप अगर हमें ये बता सकें कि पहले नंबर पे सबसे बड़ा चैलेंज कौन सा होगा, दूसरे नंबर पे कौन सा होगा, तीसरे नंबर पे कौन सा होगा? आंख बहाल करना और नंबर 2 ये जो जजेस के आपस के इख्तलाफात हैं उनको खत्म करके सबको न्यूट्रल करना, आपस में मिलाना और वो उसी तरह फंक्शन करें जैसे पहले करते थे और एज ए सुप्रीम कोर्ट जज काम करें और विदाउट जानबदारी, विदाउट एनी इंटरेस्ट और विदाउट लड़ाई झगड़ा।
बस तो ये पहला तो चैलेंज यही है, अल्लाह ताला करे उस पे वो फौरी। और खोरे साहब, आप नहीं समझते कि ये जो पेंडिंग में केसेस हैं वो हर दौर में बढ़ते जा रहे हैं, हर वक्त बढ़ते जा रहे हैं? आप नहीं समझते कि अब जस्टिस साहब को इन केसेस के ऊपर भी ध्यान देना चाहिए? और के केस पे आपने बड़ी बेंच बना दी और फिर बड़ा पूरे सुप्रीम कोर्ट के जजेस साहब उस बेंच में लग जाते हैं। सिस्टम आ रहा है ना, ये जो कॉन्स्टिट्यूशनल बेंच बनेगा इसमें आधे केस खुद ब खुद फारिग हो जाएंगे, क्योंकि ये जो हर केस में आर्टिकल 199 लगता है जी। तो वो आईनी बेंच में जाएगा, क्या उस पर डिसाइड होगा ये पता चल जाएगा। क्योंकि रेंट की अपील हो उसमें भी 199 की आर्टिकल आ जाता है। अच्छा, वो मेंटेनेंस का केस हो उसमें भी 199 आ जाता है। गार्जियन एंड वार्ड्स का केस हो उसमें भी 199 आ जाता है। तो 199 जो है जरूरी नहीं कि ये सिर्फ सियासी केसों में आता हो, ये बुनियादी हकूक का आर्टिकल है, तो ये हर जगह आ जाता है। तो अब ये देखना है कि जो आईनी बेंच बनेगा क्या वो 199 के सारे केस लेगा या सिर्फ सियासी नौयत के लेगा। ये अब सारी वजारतें 26 तारीख के बाद आएंगी और ये सारा मैनेज या आफरीदी साहब ने करना है। तो देखें क्या डिसाइड करेंगे वो आदमी समझदार। तो ख्वाजा साहब, आप ये कह रहे हैं कि ये जो 26वीं आईनी तरमीम अब कानून का हिस्सा बन चुकी है, इसके बाद एक क्या एक नया बहरान जन्म लेने शुरू होगा या एक नया बहरान फिर से जन्म लेगा? बहरान नहीं होगा, नहीं बहरान नहीं होगा, बल्कि तलातम को रोकने का लिए ये एक रास्ता होगा जो तूफान आया हुआ है उसको ठंडा करने में काम आएगा। तो सर, ये आप नहीं समझते कि ये अब फिलहाल मतलब समझ में नहीं आ रहा कि कौन सा केस किस बैच में जाएगा, और बहुत से जज खुद जो है वो कंफ्यूज हैं कि ये इसको सुनना भी चाहिए या फिर आईनी बैच में ट्रांसफर। एक दफा चीफ जस्टिस साहब जो है ना ओथ ले लेंगे, वो फिर एक पूरा रोस्टर बना देंगे कि कौन सी चीज जहाँ जानी है, कौन सी चीज कहाँ जानी है, और कौन से जज को कहाँ डेप्यूट करना है, कौन सी बेंच कहाँ लगानी है। तो ये वो उनका एक दिन का काम है, वो लगा देंगे। फिर वो सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस का ऑर्डर होगा, तो उसमें फिर कोई कंट्रोवर्सी नहीं है। वो ऑर्डर सुप्रीम कोर्ट का है, वो उसके ऊपर अमल दरामद सेम डे शुरू हो जाएगा। तो ख्वाजा साहब, फिर आप क्या समझते हैं कि ये मामलात आप समझ रहे हैं कि बेहतर होंगे 26 आईनी तरमीम के बाद? कोई बड़ा कोई कंट्रोवर्शियल मामला नहीं होगा? सर, जहां तक चीफ जस्टिस साहब की जात का ताल्लुक है उनकी तरफ से तो मामला बेहतर हो जाएंगे। बाकी यहाँ जो सुन रहे हैं आज हम कि वकला अपनी कोई मूवमेंट शुरू करने वाले हैं, उसी टाइप की जिस तरह की चौधरी इफ्तिखार साहब के सामने शुरू की थी की थी, तो अब वो मूवमेंट दोबारा शायद शुरू हो गई अगर, तो फिर थोड़ी सी इंटरप्शंस आएंगी, लेकिन अब वो वक्ती होंगी। लेकिन ये देखते हैं कि वो मूवमेंट मोमेंटम पकड़ती है या नहीं पकड़ती, क्योंकि उस वक्त तो इफ्तिखार चौधरी के जमाने में वो था, बाद में इफ्तिखार चौधरी ने जिस तरह वकीलों को मायूस किया, तो उसके बाद तो कोई बंदा अब मूवमेंट में हिस्सा लेने के लिए तैयार ही नहीं होता। ख्वाजा साहब, अब मैं चाहूंगा कि जी, इफ्तिखार चौधरी साहब ने अपना उल्लू सीधा किया, अपनी नौकरी पे बहाल किए और बाकी सब का बेड़ा गर्क कर दिया। ख्वाजा साहब, अब मैं चाहूंगा कि आप जो इनिंग खेली है फाइज ईसा साहब ने अपने टेन्योर में, आप जरा उस पर भी कमेंट करें कि फाइज ईसा का दौर आपको बनिस्बत कैसा रहा? क्या कोई कंपैरिजन किया जा सकता है कि जो अता बंदियाल साहब का दौर था या उससे पहले जो दौर रहे हैं, फाइज ईसा साहब की इनिंग को आप कैसे देख रहे हैं? सर, इन्होंने जो इनिंग स्टार्ट की ना एक बड़े बुलंद बांग राहों के साथ की थी और बड़े इनकलाबी तब्दीलियां लेकर आए थे कि 16 के 16 जज सामने बैठा दिए थे कैमरे के, और कैमरे के सामने उन्होंने दिखाना शुरू कर दिया था प्रोसीडिंग्स, और बाद में वही प्रोसीडिंग जो थी वो गले पड़ी और वो जो तजर्बा था वो नाकाम हो गया, और वो बात तस्वीर वकालत वाला जी वो रह गया। हाँ, वो सिर्फ ख्वाजा नवीद की अदालत में कामयाब हुआ है, कैमरे के आगे अदालत। तो आप समझ रहे हैं कि बनिस्बत बेहतर दौर था अदलिया के हवाले से, बार और बैच के हवाले से? नहीं सर, वो बेहतर नहीं था। वो दौर तो लोग याद करेंगे उस पर जब आप सुनेंगे कमेंट्स लोगों के। एक दफा फायज ईसा साहब को रिटायर होने दो, क्योंकि लोग उनके दौर में बोलते नहीं हैं, बाद में देखने टां 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 आवाजें निकलनी आएंगी।
टगे टगे का आदमी भी बातें करेगा। आप समझ रहे हैं कि कोई बड़े केसेस जो फायद ईसा साहब ने हैंडल किए हों, जो तारीख का हिस्सा बन गए हों, और आप समझते हैं कि बहुत अच्छा उन्होंने इस माहौल को एड्रेस किया, उस केसेस को, उस वक्त के उस माहौल को एड्रेस किया और अपना एक बेहतर डिसीजन दिए उसने? बस सर उन्होंने अपने हिसाब से तो सारे डिसीजन ही बेहतर दिए। जैसे मतलब इमरान खान से बल्ला छीन लिया। अब वो जाहिर एक सियासी पार्टी थी, तो सियासी पार्टियों के खिलाफ फैसले होते हैं तो वो लोग उसको तस्लीम नहीं करते। जी जी ख्वाजा साहब जी। तो अब जाहिर है कि वो उसमें इतराज होते हैं उनको, और इसीलिए फिर वो बहरान भी पैदा हुआ बाद में। तो आप समझ रहे हैं कि कोई कंट्रोवर्शियल केसेस भी फायद ईसा साहब ने हैंडल किए जो आपकी नज़र में बहुत कंट्रोवर्शियल हो? ये सारे ही थे ना, कंट्रोवर्शियल ही हो रहे थे, क्योंकि उनके पूरे दौर में इमरान खान जेल में रहा। इमरान खान को अदालत के अहाते से गिरफ्तार किया गया। गिरफ्तार करने वालों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं हुई। उसी के दौर में इमरान खान के पांव पे गोली भी लगी, कुछ नहीं हुआ। इसी तरह मतलब बहुत सारे काम सारे इमरान खान के खिलाफ हो रहे थे। उन्हीं के दौर में औरतें पता नहीं 40 दिन से ज्यादा जेल में पड़ी रही, बेशुमार औरतें। पाकिस्तान में ऐसा कभी नहीं हुआ। खवातीन गिरफ्तार होती हैं, रातों रात छोड़ दी जाती हैं, बल्कि इज्जत से घर छोड़ के आते हैं। तो इसमें तो लंबा ही अरसा लगा। लेकिन सर आप नहीं समझते कि फायद ईसा के दौर में कम से कम वो माहौल नहीं जुड़ा जो उमर अता बंदियाल के दौर में हमें नज़र आता था कि फायद ईसा साहब जो हैं वो बिल्कुल आइसोलेट हो गए थे, कि वो जो बैच बनाते थे उसमें फायद ईसा उठते, लेकिन फायद ईसा साहब ने तो सीनियर जजेस को उस बैच में शामिल रखा है, कोई एक आधी बैच के अलावा। हाँ नहीं, वो सबके सारे चीफ जस्टिस थे, कोर्ट चला रहे थे, सुप्रीम कोर्ट थी, चल रही थी। वो अलग बात है कि लोग फैसलों से खुश थे या नहीं थे। फैसले तो सुप्रीम कोर्ट के फैसले थे ना, कि आखिर में हुकूमत ने की ना गड़बड़। उनके फैसलों पे, सुप्रीम कोर्ट के फैसलों पे जब अमल दरामद नहीं किया, इलेक्शन कमीशन जैसे ये मखसूस नशिस्तों की फैसले थे, उसमें वजारतें आती रही 3-3 दफा, और वो आज तक भी शायद सुना है उस पर अमल दरामद नहीं हुआ। अब फिर उस पर कोई और फैसला है तो जजिस ने और नोट लिखा है। तो बहरहाल ये सारी चीजें यादगार रहेंगी, और अब पर वक्त आने वाला मुअर्रिख इन पे तबसरे करेगा और वो बताएगा कि आया ये कितनी ज्यादा मुफीद थी या इनसे कितना कितना नुकसान हुआ। बहुत बहुत शुक्रिया ख्वाजा नवीद साहब। आप बड़ा तफसीली तौर पे अपनी राय दे रहे थे कि जस्टिस या आफरीदी के सामने सबसे बड़े चैलेंजेस क्या हैं, और फिर जस्टिस फायद ईसा की इनिंग कैसे रही। प्रोग्राम अॻिते वधूं पिया इन अहम मामलनि ते। मिसाल जस्टिस या आफरीदी जंहिं वक़्त में चीफ जस्टिस जो चीफ जस्टिस ज़िम्मेदारी खणे पियो, उन सभ खां वॾा चैलेंजेस कहिड़ा हूंदा, ऐं जस्टिस फायद ईसा जी ओवरऑल इनिंग कीअं रही। साईं शुआब ओस्तो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, कंहिं तारीफ़ जा मुहताज न आहिनि, मुल्क जा मुमताज़ तजनिगार आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, कानूनदान आहिनि, मुसनिफ़ आहिनि। शुआब साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। महिरबानी साईं। शुआब साहब हाणे सभ खां पहिरियां त जस्टिस या आफरीदी जंहिं दौर में जंहिं टाइम ते चीफ जस्टिस जी ज़िम्मेदारी संभाले रहियो आहे, अवां सीनियर कानूनदान आहियो, अवां जी तमामु गहरी नज़र आहे बार ते बि बैच ते बि, कीअं पिया ॾिसो सभ खां वॾियूं ज़िम्मेदारियूं उन वटि कहिड़ियूं हूंदियूं, सभ खां वॾा चैलेंजिस कहिड़ा हूंदा चीफ जस्टिस साम्हूं? साईं महिरबानी। साईं ॾिसो, चीफ जस्टिस साहब जेको अचण वारो आहे जस्टिस या आफरीदी साहब, उनजे बारे में उनजे ज़ाती ज़िंदगी जे बारे में त शायदि तमामु घटि माण्हू हूंदा जेके को अंदाज़ो लॻाए सघंदा, छाकाणि त हो हिकिड़ो मां सम्झां थो तमामु हिकिड़ो मुनफरिद जज आहे जेको ख़ामोश रहंदो आहे ऐं तमामु घटि हुन तव्हां ॿुधो हूंदो त सवाल कया कलाकनि जा कलाक ॾींहंनि जा ॾींहं प्रोसीडिंग्स हलंदियूं आहिनि, पर उहो ख़ामोशीअ सां ॿुधंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके हुन फ़ैसिला कया आहिनि उन में हुन कंहिं बि क़िस्म जो को अवामी दबाव या को पॉपुलिस्ट कंहिं दबाव में अची को अहिड़ो फ़ैसिलो न कयो आहे जेको ख़ुशि करण लाइ हुजे या हिकिड़ो जेको हिकिड़ो जनरल जेको हिकिड़ो इम्प्रेशन हूंदो आहे उनजे मुताबिक़ फ़ैसिलो कयो वञे, जेके पॉपुलिस्ट डिसीशन चवंदा आहियूं। उनजो फ़ैसिलो हमेशह उहो पंहिंजे नुक़्ते निगाह सां कंदो आहे, अक्सर जेको आहे सो
आइन जी जेका हिकिड़ी तमामु नैरो इंटरप्रिटेशन हूंदी आहे। तो तंहिंजे करे जस्टिस यया साहब जेको आहे सो उहो एतिरो तकरारी जज न रहियो आहे। पेशावर जो चीफ जस्टिस बि रहियो आहे। उनखां पोइ हिनखे तक़रीबन 5-6 साल 7 साल थी विया आहिनि। 2018 में मुंहिंजे ख़्याल में 19 में आयो आहे सुप्रीम कोर्ट में। ऐं तॾहिं खां वठी तव्हां ॾिठो हूंदो त जस्टिस जया जे बारे में तमामु घटि माण्हुनि को अहिड़ो रायो ॾिनो आहे। हाणे जेका सुप्रीम कोर्ट विरसे में जस्टिस जया खे मिली आहे उहा हिकिड़ी वरी मां चवंदुसि त मुनफरिद सुप्रीम कोर्ट आहे, जेका दरअसल हिकिड़ी सुप्रीम कोर्ट कोन्हे, 2 सुप्रीम कोर्टूं आहिनि। हिकिड़ी सुप्रीम कोर्ट आहे जंहिंजो जस्टिस जया चीफ जस्टिस हूंदो, ऐं ॿी सुप्रीम कोर्ट आहे जंहिंमें आइनी मामलनि ते जेके बि केसिस आहिनि उहे सभु उते ॿुधा वेंदा। ऐं उहा हिकिड़ी अलॻि बेंच हूंदी या हिक खां वधीक बेंचिस हूंदियूं। त माना हाणे हुननि सुप्रीम कोर्ट जे अंदरि 2 सुप्रीम कोर्टूं ठाहे छॾियूं आहिनि। जस्टिस यया अफरीदी वटि जेको ओवरऑल एडमिनिस्ट्रेशन त हूंदी, पर जेके अहम केस आहिनि जेके जिन में इंतिहाई हिकिड़ा जेके अहम आइनी मामला हुकूमत पे असर थे उहे जेके आहिनि सो यया अफरीदी साहब जे एडमिनिस्ट्रेशन खां अलॻि हूंदा। सो हाणे ॾिसिजे त इहो जेको नओं तजुर्बो आहे जंहिंमें कॉन्स्टिट्यूशनल बेंचिस बि उन ई छत हेठां हूंदियूं। ऐं उन में ॾिसिजे त कॉन्स्टिट्यूशनल बेंचिस जेके हाणे पहिरियों त हिकिड़ी कमेटी हुई उहा ठाहींदी हुई। उन कमेटी खां पहिरियों त सभु कुझु चीफ जस्टिस कंदो हुयो। चीफ जस्टिस ई जेको आहे सो बेंचिस ठाहींदो हुयो। उनखां पोइ काज़ी ईसा जे वक़्त में कमेटी ठही। हाणे उहा कमेटी बि ख़तम थी वई। हाणे इहो जुडिशियल कमीशन जंहिंमें सियासतदान बि आहिनि, जज बि आहिनि, बार जो नुमाइंदो बि आहे, उहे मिली जेको आहे सो इहा जेका कॉन्स्टिट्यूशनल बेंच हूंदी, जेका आईनी बेंच हूंदी, उहा दरअसल सुप्रीम कोर्ट खां ॿाहिरि वेठल बि माण्हू हूंदा जेके उहा बेंच ठाहींदा। जेको मां सम्झां थो दुनिया में हिकिड़ो नॉवल एक्सपीरियंस आहे, नॉवल तजुर्बो आहे। छाकाणि त बेंचिस हमेशह सुप्रीम कोर्ट जे अंदरि चीफ जस्टिस ठाहींदो आहे। उहे वाहिद सुप्रीम कोर्ट जूं जेके अहम बेंचिस आहिनि जेके सुप्रीम कोर्ट जा जज बि हूंदा ऐं ॿाहिरों यानी पार्लियामेंट जा मेंबर बि हूंदा, उनमें मिनिस्टर बि हूंदो, उनमें अटॉर्नी जनरल बि हूंदो। इहे सभई तक़रीबन 13 ॼणा मिली जेको आहे सो बेंचिस ठाहींदा। त इन में त चीफ जस्टिस जो को रोल न हूंदो। हाणे ॾिसिजे त जेका जुरिसडिक्शन वञे थी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स ऐं जेका बाक़ी जुरिसडिक्शन आहे जंहिंमें आम रवाजी केस हूंदा, उन्हनि जे विच में जेको हिकिड़ा ॻांढापो आहे, जेको पूरी कोर्ट खे, पूरी सुप्रीम कोर्ट खे या पूरी अदालत, पूरी अदलिया खे यानी जुडिशरीअ खे गॾु खणी हलणु जेको आहे इहो हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज हूंदो। छाकाणि त हाणे आइन में जेके हिननि तब्दीलियूं आंदियूं आहिनि उन में इहो क्लियर कोन्हे त जेका इहा कॉन्स्टिट्यूशनल बेंच या बेंचिस ठहंदियूं उन में कहिड़ा जज हूंदा, सीनियर हूंदा, जूनियर हूंदा, नवां हूंदा, पुराणा हूंदा। इहो जेको अमल दख़ल आहे, इहो जेको पावर आहे उहो चीफ जस्टिस वटि कोन्हे। इहो पावर हले वियो आहे जुडिशियल कमीशन वटि। तंहिंजे करे हाणे इन सां बि वॾा प्रॉब्लम्स पैदा थींदा। त त हुकूमत जी कोशिशि हूंदी त पंहिंजा जेका हुनजी तादाद आहे, चङी ख़ासी तादाद आहे, 5-6 जेके हुकूमत जा जेके नुमाइंदा वेठा आहिनि जुडिशियल कमीशन में, उहे कोशिशि कंदा त अहिड़ियूं बेंचिस ठहनि जेके असांजे मुफ़ाद में या असां सां फेवरेबल हुजनि, जेके असांजे ख़िलाफ़ घटि में घटि न हुजनि, उन्हनि जजिस खे हू खणी अचणु चाहींदा। ऐं उन सां ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो यकीनन माहौल ख़राब समझो पिया त ईंदड़ ॾींहनि में सुप्रीम कोर्ट जे अंदरि हिकिड़ा नया बहरान पैदा थींदा हिन आइनी अदालत जे जोड़ यकीनन बहरान पैदा थींदा। ॾिसो जेको बि कमु तव्हां बदनियती जे बुनियाद ते कंदव उनजा नतीजा हमेशह ख़राब निकिरंदा।
जॾहिं तव्हां नेक नियतीअ सां कमु कंदा आहियो त तव्हां नतीजा बहितर कढंदा आहियो, छो त तव्हांजो मक़सदु ई बहितरी आणणु हूंदी आहे। हिननि जेका हीअ अमेंडमेंट कई आहे इन में बहितरीअ जो इन में को इरादो कोन हुयो। हिननि खे सिर्फ़ु ख़ौफ़ हुयो, बल्कि ख्वाजा आसिफ़ त हिकु दफ़ो न केतिरा दफ़ा ई हिन ॻाल्हि जो इक़रार कयो जेकॾहिं असां इहे अमेंडमेंट्स न आंदियूंसीं त इहो पूरो निज़ाम जेको आहे सो ड्रही वेंदो ऐं असांजी हुकूमत बि ख़तमु थी वेंदी। छो त हिननि जा केसिस जेके आहिनि, जेके ट्राइब्यूनल्स में इलेक्शन जा मामला आहिनि, जेके ॿिया मामला आहिनि, रिज़र्व सीट्स जा मामला आहिनि, उहे सभु जा सभु हाणे कोर्टुनि में डिसाइड थींदा ऐं उहे डिसीशन्स जेके ईंदियूं उन्हनि जो सिधो सो असरु पवंदो हिन हुकूमत जे बका ते ऐं हिन हुकूमत जे कंटिन्यू करण ते। इन करे ईंदड़ वक़्त में जेको मां ॾिसां थो त जेका छिकताण शुरू थींदी उहा इहा थींदी त सॼो जेको महवर हूंदो ऐं जेको मर्कज़ हूंदो उहो हूंदो जेके आइनी जेके बेंचिस ठहनि थियूं ऐं उते जेके जज वेहंदा उन्हनि जे हथ में ई दरअसल सुप्रीम कोर्ट जो सॼो पावर हलियो वेंदो। सो हाणे इन सूरताल में जेके सीनियर जज वेठा आहिनि या सीनियर मोस्ट जज वेठा आहिनि, जेकॾहिं उहे इन्हनि आइनी बेंचिस में शामिल नथा थियनि ज़ाहिर आहे उन सां हिकिड़ी बदमज़गी पैदा थींदी, हिकिड़ो एतमाद जो जेको आहे सो हिकिड़ो सवाल पैदा थींदो ऐं ख़ुदि उन आइनी बेंचिस जे फ़ैसिलनि खे बि जेको आहे सो मां सम्झां थो माण्हू तस्लीम न कंदा। छो त जॾहिं तव्हां सीनियर मोस्ट जजिस खे कढी ऐं तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ जा पंहिंजे मर्ज़ी ऐं पंहिंजे ख़्वाहिश जे मुताबिक़ फ़ैसिला आणाइण लाइ जज मुक़ररु कंदव त उन सां सुप्रीम कोर्ट जी साख ख़तमु थी वेंदी ऐं सुप्रीम कोर्ट वॾे हिकिड़े बहिराण जो शिकार थींदी। सुप्रीम कोर्ट जी जेका साख आहे, सुप्रीम कोर्ट जे जेका डिसीशन्स जो जेको उन्हनि खे नाफ़िज़ करण जो जेका ताक़त आहे, सघ आहे, माण्हुनि जो जेको वैसाव आहे सुप्रीम कोर्ट में, उहो सभु ख़तमु थी वेंदो। त लाज़मी तौर ते हिन जो रद्दअमल ईंदो। उहो रद्दअमल सियासी बि हूंदो, उहो रद्दअमल जजनि जे तरफ़ां बि ईंदो ऐं उहो रद्दअमल यकीनन वकीलनि जे तरफ़ां बि ईंदो। शौक़ साहब जी शौक़ साहब कते कलाई मां शौक़ साहब मां सम्झो पिया त इन तमामु तर मामले में जॾहिं आइनी बैच जुड़ंदी त भला जेके पेंडिंग में पियल केस आहिनि उन में तव्हांखे लॻे थो पियो त उहो मसइलो घणे भाङे हल थींदे नज़र अचे त पेंडिंग में पियल केस भला छाकाणि आइनी बैच उन्हनि खे ॾिसंदी, बाक़ी जज साहिबान पेंडिंग में पियल केसनि खे उकलाए वेठनि। न ॾिसो, पेंडिंग में बि जेके आइनी मामलनि वारा केस आहिनि, जेके अहम केस आहिनि, उहे सभु हलिया वेंदा कॉन्स्टिट्यूशनल बेंच में। बाक़ी जेके आम जेके ज़ाती ऐं जेके माण्हुनि जा ख़ानगी मामला हूंदा, जेके तव्हांजा मुंहिंजा केस जेके ज़ाती केस हूंदा आहिनि, जेके प्राइवेट लिटिगेशन आहे, कंपनियुनि जा केस हूंदा आहिनि, टैक्स जा मैटर्स हूंदा आहिनि ऐं क्रिमिनल अपील्स हूंदियूं आहिनि, कंहिंखे सज़ा हूंदी आहे, कंहिंखे जेको आहे सो सज़ा ख़तमु कराइण लाइ, कंहिंजी सज़ा वधाइण लाइ, कंहिंखे बेल में बि असां अक्सर जेको आहे सो आइनी उन में ग्राउंड्स वठंदा आहियूं। उहो बि मां सम्झां थो बेल जा मैटर्स बि हलिया वेंदा होॾे, कुझु मैटर्स हलिया वेंदा कॉन्स्टिट्यूशनल बेंच, जिते बि कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन्स अराइज़ थींदा उहे हलिया वेंदा सभु कॉन्स्टिट्यूशनल बेंचिस ॾे। त मां सम्झां थो त बाक़ी जेके मामला आहिनि, जेके इहे आम रवाजी केस आहिनि, उहे पिया हलंदा ऐं मां नथो सम्झां त उहे केस बि को एॾो तेज़ीअ सां हलंदा, छाकाणि त इहो जेको तसवुरु आहे त लोड जेको आहे सो हुयो जजनि ते, हाणे उहो लोड घटि थी वेंदो, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मां सम्झो पिया थी न। अच्छा भला शौक़ साहब असां ॾिठोसीं त जस्टिस उमर अता बंदियाल जो जेको दौर हो उन में मोस्ट सीनियर जज जस्टिस फाइज़ ईसा ॼण त कुंड में वेठो हो, उनखे जंहिं तरीक़े सां ॼण घणनि में ईअं पियो लॻे त कंहिं बैच जो बि हिसो न हूंदो, ॼण आइसोलेट थी लॻो पियो। पोइ वरी जस्टिस फाइज़ ईसा जे दौर में असां ॾिठोसीं त कंहिं हद ताईं उहो सीनियर जजनि खे पाण सां बैच में शामिलु कंदो, सवाइ हिकु अधु ॿ बैच। अवां सम्झो पिया त हींअर जेके बैच जुड़ंदियूं, आइनी बैचिस जेके जुड़ंदियूं, उन में इहा रिवायत तव्हांखे बरक़रार थींदी नज़र अचे पई। अवां सम्झो पिया त हींअर अदलिया पाण पंहिंजे अंदरि बि कुझु सिखियो आहे इन ख़ासि करे ॿिनि टिनि दौरनि। साईं हाणे सची ॻाल्हि त इहा आहे त असां सियासतदाननि ते तनक़ीद भली कयूं ऐं उन में यकीनन सियासतदाननि जो एस्टेब्लिशमेंट जो वॾो रोल आहे, पर असां जजनि खे बि जेको आहे सो इन जो ज़िमेदार ज़रूरु सम्झूं था।
छाकाणि त जंहिं तरीक़े सां गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी चौधरी इफ्तिखार जे ज़माने खां वठी सुप्रीम कोर्ट खे हिकिड़ो बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां हलायो वियो जंहिंमें सुप्रीम कोर्ट जी जेका गैर जानबदारी आहे उहा ख़तम थी चुकी हुई ऐं हर चीफ जस्टिस जेको आहे सुप्रीम कोर्ट खे पंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजी एजेंडा ते न के कानून जे मुताबिक़ या आइन जे मुताबिक़ हलायो ऐं इहो ई कमु जेको आहे साकिब निसार बि कयो, इहो कमु बंदियाल बि कयो। काज़ी फ़ैज़ ईसा खे इहो क्रेडिट ज़रूर थो वञे घटि में घटि शुरू में जो हुन अचण सां ई चयो त भई जेको इहो मसइलो हुयो त भई बेंचिस पंहिंजी मर्ज़ीअ जूं ठाहींदो हुयो चीफ जस्टिस, इहो हाणे असां ख़तमु था कयूं ऐं हुन वॉलंटरीली पंहिंजो जेको इहो पावर हुयो उहो सरेंडर कयो ऐं हुन खां पोइ इहो प्रैक्टिस एंड प्रोसीजर वारो जेको एक्ट आहे उहो बि पास थियो जंहिंमें 3 सीनियर मोस्ट जजिस जी कमेटी ठही। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त आख़िर में काज़ी फ़ैज़ ईसा बि जेको आहे सो उन पंहिंजे उसूल तां हटी वियो ऐं तव्हांखे यादि आहे त हिकिड़ो महीनो 1.5 महीनो पहिरियों हिकिड़ो शाम जे राति जी ऊंदाईअ में हिकिड़ो ऑर्डिनेंस सदारती ऑर्डिनेंस नाफ़िज़ कयो वियो जेको फौरी तौर ते काज़ी फ़ैज़ ईसा उन ते अमल करे ऐं जेको सीनियर मोस्ट जेको हुयो ॿियो नंबर जस्टिस मुनीब उनखे कढी ऐं टियों बि न चौथों बि न 5 नंबर वारे खे जेको आहे सो उन कमेटी जो मेंबर ठाहे वरी उहा ई पोज़ीशन ते अची वियो जंहिं पोज़ीशन ते बंदियाल बीठल हुयो, यानी पंहिंजी मर्ज़ीअ जा 2 जज जॾहिं पाण ऐं ॿियो जज हिकिड़े मुतफ़िक़ थिया त माना हुनजे हथ में वरी उहो ई पावर अची वियो ऐं उनजे नतीजे में हुन वरी उहा 63A वारी जेको महीननि खां वठी बल्कि कुझु सालनि खां वठी उहो केस पयल हुयो उनखे ॿीहर लॻायो ऐं लॻाइण खां पोइ उहो ईअं थो लॻे ॼण 63A वारी जेका उहा जजमेंट हुई जंहिंमें इहो चयो वियो हुयो त जेकॾहिं को पंहिंजी पार्टी लाइन खां इनराफ़ कंदो त हुनजो वोट काउंट न थींदो, उहो ख़तमु कयो वियो ऐं हॉर्स ट्रेडिंग जे लाइ हिकिड़ो पूरो रस्तो हमवार कयो वियो ऐं तव्हां ॾिठो त हिन में नेशनल असेंबली में बि हॉर्स ट्रेडिंग थी ऐं सेनेट में भी हॉर्स ट्रेडिंग थी जंहिंजे नतीजे में 26 अमेंडमेंट पास थी। तो काज़ी फ़ैज़ ईसा साहब जो जेको आख़िरी दौर आहे उहो ॾाढो मां सम्झां थो त अफ़सोसनाक हद ताईं मुतनाज़ा ऐं लॻे थो पियो त आख़िरी को टाइम उहो ॾाढो तकरारियो। वॾी महिरबानी शाहब उस्तो साहब मां ॾाढो तफ़सीली तौर ते जस्टिस फ़ाइज़ ईसा जे टेन्योर ऐं जस्टिस याया आफ़रीदी जेके चैलेंज हूंदा उन ते बि मां पंहिंजी राय ॾिनी ऐं हींअर बकौल जे त 2 सुप्रीम कोर्ट्स हूंदी, हिकिड़ी सुप्रीम कोर्ट खे मैनेज या उनजे एडमिनिस्ट्रेटिव मामला त जस्टिस याया आफ़रीदी ॾिसंदो ऐं ॿिए पासे हिकिड़ी आइनी बैच हूंदी जेका आइनी मामलनि खे ॾिसंदी ऐं उहे आइनी मामला जेके आहिनि उहे घणे भाङे हुकूमती वहिंवार ते असरअंदाज़ थींदा। ॾिसणो इहो आहे त जस्टिस याया आफ़रीदी जंहिं वक़्तु सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस थींदो ऐं उनजे साम्हूं जेके वॾा चैलेंज हूंदा उनखे उहो कीअं थो हैंडल करे त वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम ॿिए वक़्त में पुॼाणी थो पचे। असां मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।